नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड वार्ड नंबर 4 में मलिक ऐं चौहान बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार जे मामले तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े सबबि हथोड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो रफ़ीक मलिक सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त भरिया रोड थाणे ते ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराए इलाज लाइ लेटर जारी करे ज़ख़्मी खे इलाज लाइ भरिया सिटी अस्पताल आंदो वियो, जिते तबे इमदाद ॾिनी वई। इन सिलसिले में रफ़ीक मलिक ऐं अब्दुल रहमान ॿुधायो आहे त असांजे घर अॻियां दुकान जो प्लाट आहे, जंहिं ते ज़बरदस्ती नदीम चौहान कब्ज़ो कयो आहे। अहिड़ो केस अदालत में हलंदड़ आहे, पर नदीम चौहान अॼु वरी दुकान जी अॾावत करे रहियो हो, जंहिं तां हिनखे अॾावत करण खां रोकियो। हिन मच्छर जी हमलो करे मथे में हथोड़ियुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। हिन ॿुधायो त भरिया रोड थाणे ते ॿिनि जवाबदार नदीम चौहान ऐं इकबाल चौहान ख़िलाफ़ एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे कया। हिन हाईकोर्ट जे जज DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फेरोज़ समेत ॿिनि वसवारनि खे अपील कई है त सॼे मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।